टिन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। मां गडाब का ख़बर ॾींदा आहियूं। गडाब जे इलाइक़े सुरजानी भरिसां सायरा बेबी ॻोठ में लैंड माफ़िया सरगर्म आबिद नाले शख़्स पाण खे साफ़ी ज़ाहिर कंदे ऐं पंहिंजे ॿियनि साथियुनि इक़बाल पठान ऐं इरफान शिराज़ी जी मदद सां असांजे प्लाट ते कब्ज़ो करणु चाहिनि था। ॻोठाणनि वॾेरे मोहम्मद अयूब, मुनीर बिरोई, शमशेर रिंद ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्लाट जा फाइल ॾेखारींदे चयो त असां 1983 खां वठी हिन ॻोठ में रहूं पिया। असां हद जे थाणे सुरजानी ते दरख़्वास्तूं ॾिनियूंसीं पर पुलिस दूर बणिजी ॻाल्हियुनि जो चई मोटाए छॾियो त वञी लैंड माफ़िया सां टेबल टॉक करे मसइलो हल करायो। आबिद साफ़ी आहे, असां उन जी ॻाल्हि ते गौर कंदासीं। हिननि वज़ीर आला सिंध, IG सिंध, SSP ईस्ट ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त लैंड माफ़िया जे कारिंदनि ख़िलाफ़ तुर्त कार्रवाई करे रवासियुनि जी बेचैनी दूर कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।